नाज़रीन खैरपुर मां रिपोर्टर मोहम्मद पंजल गाहो जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ मोहम्मद जानिब हुजण जा रहवासी दरिया खान हुजण, गुलाम मदनी हुजण, अब्दुल लतीफ़ हुजण, राजा रियाज़ हुजण, अली रज़ा हुजण, बाबर अली एहतजाज कंदे चयो त असां सुबुह सां पाणी खोलण विया हुआसीं। असांजे पाणी जो वारो हुयो त ॻोठ इसहाक हुजण जा माण्हू मोहरम हुजण अली ॾिनो, वॾेरो अलाह ॾिनो ऐं गुलाम नबी हुजण अली बहर वाह ते अची करे मोहमारी कई ऐं कातलाने हमले जी कोशिश कई। ॻोठाणनि अची करे असांजी जान बचाई, जंहिंमें असांजे सरकारी वाटर में खंड हया अथऊं। असांजी गुज़ारिश आहे त मंज़ूर हुसैन विसाण, ज़िले सदर हाजी नवाब ख़ान विसाण साहब, MP बैरिस्टर हालार मंज़ूर विसाण खां अर्ज़ु आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां 6 बजे पाणी जो वारो हुयो। सुबुह असांखे ख़बर पई त पाणी मथां अली बरह बंदि कयो। मां जंहिंजो पैतुम अचे सुबुह जो 5 बजे त महरम ऐं 4 माण्हू ॿिया हुयासीं, जंहिंखे 2 माण्हुनि खे 3 खे लठियूं हुयूं, महरम खे लठ कोन हुई। मां जो जीअं पैतुम अली बरह ते त हुननि चयो त बाबा पाणी असां न ॾींदासीं। मां पाणी खोलण जी कोशिशि कई त मूंखे महरम धिकाइण लाइ धिकाइण खां पोइ हिते मां ठीकु आहे पाणी बाबा नथा ॾियूं, असां पाणी जेको आहे वियासीं हलिया। हुन खां पोइ हिते मुंहिंजा ॿाहिरि आया, बीठासीं अचे उन्हनि जेको आहे लठियुनि सां उन सां हथियारनि सां बीठा अचे अली नियारा ॻोठा जी साख हुजण जा अलाह हुजण जा माण्हू। असां में जेको बि शफ़ी मोहम्मद में जेको बि माना इहे दफ़ा फसाद कराए थो, अमीर हुजण थो कराए ऐं अमीर हुजण जे चर्च ते आहिनि। असां अॻियां सरकारी वाटर भाॻियो अथऊं, अली बरवाह मां पाणी असां बंदि कयूं। असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। असां असिस्टेंट कमिश्नर खां ऐं बैरिस्टर हालार मंज़ूर खां अपील कयूं त असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे।